अस्सलाम वालेकुम। यूट्यूब चैनल ठाहिण लाइ असीं कंप्यूटर तां कंहिं बि ब्राउज़र खे खोलींदासीं। ब्राउज़र में यूट्यूब खोलण जो तरीक़ो इहो आहे त उन जे एड्रेस बार में असीं www.youtube.com लिखूं या उन में यूट्यूब लिखी सर्च कयूं या यूट्यूब जे कंहिं शॉर्टकट ते क्लिक कयूं बि खोले सघूं था। पर असीं जीअं त यूट्यूब www.youtube.com लिखी करे असीं उनखे ओपन कयूं था। यूट्यूब हिकु वीडियो जी वेबसाइट आहे जंहिं ते वीडियो जी ब्रॉडकास्टिंग यानी वीडियो जी नशरियात थींदी आहे। हीअ यूट्यूब असांजे साम्हूं खुलियल आहे। असीं इन जे साॼे पासे खां साइन इन बटण जे मथां क्लिक कंदासीं। जीअं त असां गूगल में जेतिरियूं बि आइडियूं ठाहियूं आहिनि यूट्यूब जे लाइ या प्ले स्टोर जे लाइ, उहे सभु हिन जॻह ते असांजा मौजूदु आहिनि। उन्हनि आईडीज़ खे असां खोलींदा आहियूं। जीअं त अॻ में असां अली बलोच नाले सां जेका आईडी ठाहीसीं चैनल ठाहिण जे लाइ, असीं उन जे मथां क्लिक कयूं था ऐं हाणे उन जो पासवर्ड असीं ॾींदासीं। जेको उन जो पासवर्ड आहे उहो पासवर्ड ॾियण खां बाद में पोइ असीं नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। हाणे हिते असांखे चैनल जे नाले जी ज़रूरत आहे ऐं उहो नालो बिल्कुलु नओं हुजे, जेको अॻ में कंहिं बि इस्तेमालु न कयो हुजे ऐं उनजी स्पेल बि आसान हुजे। उहो नालो आसान थी सघे थो। अली बलोच टेक्निकल जे नाले सां ई असां नालो सिलेक्ट कयो आहे ऐं हिन में असीं हाणे उन जो लोगो हिते अपलोड कंदासीं। लोगो अपलोड किथां कंदासीं अचो त उहो बि तव्हांखे तरीक़ेकार सेखारियूं। तव्हां ब्राउज़र में गूगल खोलियो ऐं गूगल जे अंदरि अली जो वर्ड ॾियो ऐं उन खां बाद में तव्हां उनखे सर्च कयो। इमेज जे मथां क्लिक कयो। हाणे त तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां कोई बि खणो ऐं उन खां बाद में मिसाल असीं ही ए खणूं था। हितां ही ए, हिनखे असीं हितां कैप्चर कंदासीं। विंडो में स्निप नाले सां हिकु कैप्चरिंग जे लाइ टूल आहे, असीं उनखे इस्तेमालु कंदासीं। न्यू ते क्लिक कंदासीं। न्यू ते यादि रखो असीं रेक्टेंगल ते क्लिक करण खां बाद में हिनखे असीं हितां कट कंदासीं। कट करण खां बाद में हिनखे असीं डेस्कटॉप ते सेव कयूं था ऐं डेस्कटॉप ते सेव करण खां पोइ असीं पेंट प्रोग्राम जे अंदरि उनखे खोलींदासीं ऐं बलोच टेक्निकल उन जे मथां लिखी उनखे
सेव कंदासीं। जीअं त डेस्कटॉप जे मथां असांजो लोगो सेव थी चुको आहे। हाणे असीं यूट्यूब ते पंहिंजो लोगो चाढ़ींदासीं। उन जे लाइ अपलोड पिक्चर ते क्लिक कयूं था ऐं ही असांजो लोगो आहे। ऐं हितां असीं उनजी थोरी सेटिंग कंदासीं ताकी असांखे सजी ॾिसण में अचे। ऐं हाणे असीं उनखे डन ते क्लिक कंदासीं। डन ते क्लिक करण खां बाद में हाणे क्रिएट चैनल ते क्लिक कयूं था। यूट्यूब में असांजी हीअ चैनल ठही आई आहे अली बलोच टेक्निकल जे नाले सां। हाणे असीं वधीक इन में कमु करण जे लाइ असीं कस्टमाइज़ चैनल ते क्लिक कयूं था। इन मुख़्तसर वीडियो में असीं ज़रूरी शयूं तव्हांखे क्लियर कराईंदासीं। उन खां बाद में पोइ आहिस्ता आहिस्ता एडवांस शयूं क्लियर कराईंदासीं। जीअं त हाणे बेसिक इंफॉर्मेशन ते क्लिक करण जे लाइ असीं बेसिक इन्फो ते क्लिक कयूं था। जीअं त जेकॾहिं नाले में का असांजी ग़लती रहिजी वई आहे त उनखे हितां असीं सेट करे सघूं था। ऐं उन खां बाद में पोइ असीं हिन जॻह ते डिस्क्रिप्शन लिखंदासीं। डिस्क्रिप्शन असांजी 1000 अखरनि ते मुश्तमिल हुजे। ऐं तव्हांखे यादि रखणु घुरिजे त डिस्क्रिप्शन असीं कीअं लिखूं। उहा असांजे चैनल जे लाइ हूंदी आहे। ऐं अचो तव्हांखे ॿुधायूं त डिस्क्रिप्शन असांजी किथे ज़ाहिर थींदी आहे। हाणे तव्हां कंहिं बि चैनल खे जेकॾहिं सर्च करियो था त उन चैनल खे सर्च करण खां पोइ तव्हां चैनल ते क्लिक कयो ऐं ॾिसो हीअ आहे अबाउट बॉक्स। सदा अपडेट रहो चैनल जो ही अबाउट बॉक्स जे अंदरि डिस्क्रिप्शन लिखियलु आहे। ईअं ई तव्हां पंहिंजे चैनल जे लाइ डिस्क्रिप्शन लिखंदव। त डिस्क्रिप्शन असां सभ खां पहिरीं पंहिंजे चैनल जे लाइ किथां आणियूं। उन जे लाइ असीं तव्हांखे आसान तरीक़ो ॿुधायूं था त तव्हां को टेक्निकल क्रिएटर नाले सां कुझु ॻोल्हियो ऐं हितां क्लिक करे तव्हां चैनल ते क्लिक कयो। फिल्टर तां चैनल ते क्लिक करण खां पोइ तव्हां टेक्निकल कंहिं बि सुठे चैनल ते जंहिंजा सब्सक्राइबर घणा हुजनि ते क्लिक कयो। मिसाल जे तौर ते ही टेक क्रिएटर जे नाले सां हिकु चैनल आहे। तव्हां ॾिसो हिन मथां हिन पंहिंजे वाल खे कीअं सेट कयो। उन खां बाद में ही हिन जो लोगो आहे ऐं उन खां बाद में ही अबाउट बॉक्स आहे डिस्क्रिप्शन जे लाइ। डिस्क्रिप्शन इन तरीक़े सां ई तव्हां लिखी सघो था। इन टाइप जो डिस्क्रिप्शन जेकॾहिं तव्हांजो साॻियो ई आहे त तव्हां उनखे ई कॉपी करे पंहिंजे चैनल जे डिस्क्रिप्शन जे अंदरि लॻायो। ही तव्हांजे चैनल जे लाइ डिस्क्रिप्शन आहे ऐं हाणे उनखे तव्हां पब्लिश कयो। हाणे तव्हां पंहिंजे चैनल खे व्यू करे ॾिसो। ही तव्हांजो चैनल जो लोगो मौजूदु आहे। उन खां बाद में तव्हां अबाउट बॉक्स ते क्लिक कंदव त जेका इंफॉर्मेशन तव्हां रखंदव इन तारीख़ सां जेका तारीख़ तव्हांजी हूंदी उहा ई अची वेंदी। त इहो आहे आसान तरीक़ो चैनल जो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आहे त सब्सक्राइब करियो ऐं बेल बटन ते क्लिक कयो जीअं तव्हां ताईं हर नोटिफिकेशन पहुचंदी रहे।